वासुदेव। हाणे भगवान भी 2.5 साल जा थिया तो घर घर माखन चोरी था कन। भगवान पंहिंजे मित्रन के सॾु कयो। भगवान जा ॾाढा मित्र सखा परम भाग्यशाली जिनमें कुछ दोस्त यार उन्हनि सां हमेशा गॾु रहंदा। ये कृष्ण बलदेव उन्हनि सां गॾु सुबल श्रीधामा मनसुखा अर्जुन विजय स्तो कृष्ण अंशुमान तेजस्वी कीर्तिमान ऋषभ विशाल देवप्रस्थ वरुथप मधुमंगल मनसुखा तनसुखा धनसुखा। ये VVIP फ्रेंड सर्कल में हा। ये कृष्ण जो चोली दामन जो साथ कभी छॾींदा न हा भगवान कृष्ण के। ॿिया भी कई सैकड़ों ॿिया भी सखा पर ये घेरियल रहंदा हा भगवान सां। भगवान सभिनी के सॾु कयो ऐं भगवान चयो ॾिसो भाई जेको भी मक्खन मिसरी आ सब वो कंस मामा असांजो खसे तो वञे। असांजा ग्वाल बाल भावर वीचारा भूखा था रहिजी वञनि। असांजा चाचा ताऊ जेके भी गरीब किसान आहिनि वीचारा गऊ पालन करण वारा आहिनि उहे बुख में वेठा आहिनि। इन करे इन खां पहिरियों की कंस मामा ढिढ भरे वेठो ने जो पंहिंजो अॼु खां असां चोरी करे पंहिंजे ग्वाल बालन गरीबन खे खाराईंदासीं। इन करे भगवान इहा चोरी कई। चोरी छा आहे? सब तो भगवान जो आहे। सॼो ब्रह्मांड भगवान जो आहे। ऐं हे ॿिए तरफ़ ॾिसो तो गोपियूं मन ई मन नारायण भगवान खे अरदास कंदियूं प्रार्थना कंदियूं मक्खन ठाहे तुलसी दल रखंदियूं प्रार्थना कंदियूं त हे नारायण भगवान मन वच क्रम सां अगरि मुंहिंजो सच्चो प्रेम आहे अगरि मां कृष्ण खे छॾे कंहिंखे न चाहियो आहे त कृष्ण अॼु मक्खन चोरी करण अचे। अॼु ये ॾही कृष्ण खाए अॼु ये खीर कृष्ण पीए। हा हा रोज़ अभिलाषा कंदियूं त भगवान उन्हनि जी प्रेम पूर्ति कंदा। चओ हरे राम। ते कॾहिं ग्वाल बालन के चऊं भाई सब तां चोरी करे चो पहिरियों शुरुआत पंहिंजे पंहिंजे घर में कयो। आइडियो थी वञे पकड़जी वेंदो त कोई वॾी एक्शन न खणी वेंदी बची वेंदो। सब विया वीचारा चई तेरे लेकिन असांजे मंडलीअ नालो तो ॿुधायो नालो छा थींदो? तॾहिं भगवान कृष्ण नालो रखियो बाल गोपाल चोर विद्या प्रचार मंडली। एॾो सुहिणो नालो ॼण वॾी कोई CID ऐं देश जी सेवा करे रहिया। हरे राम वाकई करे त रहिया। तॾहिं सब वया चोरी करण ॾाढा घटि सफल थिया कोई विफल थिया। कंहिंखे चाटो पियो कंहिंखे मक्खन मिलियो कंहिंखे पुठी लाल थी कंहिंजा गिटा लाल थिया। हाँ कंहिंजी कमर टेढ़ी कंहिंजो कंधो टेढ़ो रोअंदा धोअंदा आया। चओ हरे राम। तॾहिं भगवान कृष्ण चयो हाणे गॾु हलंदासीं ऐं घर घर माखन चोरी कंदासीं। श्री कृष्ण गोविंद।